नाज़रीन, मटियारी में करबला के शहीदन के भेटा पेश कई वई। उन हवाले से पाकिस्तान के मशहूर अदाकार और हिदायतकार सैयद यार मोहम्मद शाह पारां मजलिस अज़ा मुनक़िद कराई वई, जैके मुल्क के मशहूर ख़तीब अल्लामा ज़हीर उल हसन आफ़ाकी ख़िताब कयो। उन हवाले से पेश है SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद सोहो जी ये रिपोर्ट। के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। असां हींअर मौजूद आहियूं मटियारी में, जिते पाकिस्तान के मशहूर अदाकार हिदायतकार सैयद यार मोहम्मद शाह पारां मजलिस अज़ा और ताबूत इमाम हुसैन पुण बरामद करायो वेंदो। अचो त साईं जन खां पुछो उन्हनि जो छा चवणु आहे। यौम आशूरा अल्लाह के अय्याम में से एक यौम है और तमाम आलम इस्लाम के तमाम मकातब फ़िक्र, तमाम मुसलमान यौम आशूर को अक़ीदत व एहतराम की निगाह से देखते हैं। तमाम मुसलमान अपने अपने फ़िक़ा के मुताबिक यौम आशूर मनाते हैं। इमाम हुसैन से अपनी इज़हार अक़ीदत करते हैं। अज का 1400 साल अगे पंहिंजो आल अयाल कुर्बान करे जो ॾियारियो, उन प्रोग्राम के असां मुसलमाननि के अॻिते कीअं हलाइणो आहे, इहो तसलसल जारी आहे जेको असीं हर साल करियूं था। हर घर में जिते भी अलम आहे या कारो कपिड़ो आहे या मजलिस आहे, उते मक़सद हुसैनियत के ज़िंदा करण ऐं यज़ीद के ख़िलाफ़ इंसान के अंदर में पंहिंजी में जज्बात पैदा करण, पंहिंजे औलाद के ॿुधाइण, पंहिंजे नस्लन के ॿुधाइण त बाबा सिधो तरीक़ो जेको आहे सो हुसैनियत जो आहे, ग़लति तरीक़ो जेको आहे सो यज़ीद जो आहे। नाज़रीन, वधिक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।